बरदरीन अस्सलाम वालेकुम जी सर आबिद सिद्दीकी पोइ ॻाल्हायां। हाँ हाँ अम्मा जानी आचार वारो सर। जी साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। ठीकु आहे सर। 6 किलो आहे मिक्स तेल। ठीकु आहे पोइ हिकिड़ो कमु कयो साईं, पोइ हिकिड़ो कस्टमर अची वियो आहे मूं वटि। तव्हां महिरबानी करे थोरी देरि खां पोइ जेको आहे न या व्हाट्सअप करे छॾियो, मां तव्हांखे रिप्लाई कयां थो। ठीकु आहे सर, महिरबानी महिरबानी। आचार खपंदी आहे कहिड़ो? किलो अंब जी। किलो अंब जी। किलो जेको आहे कातर। ठीकु आहे 2 किलो। किलो जेको आहे हिकिड़ो मिंट साईं। किलो अंब थी वियो। किलो कातर। किलो कातर। ऐं जो किलो खनि खटी मिठी अथव। किलो खटो मिठो मिक्स अथव। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। अम्मा हाजानी अचार। जी सर बिल्कुलु इहो ई आहे। हे ई आहे न? जी जी। मां बि चवां गिटियूं रुली रुली थकी पियो यार, त जेको आहे लभे ई न पई इहा गिटी। सही। बसि सर हिकिड़ो मिंट सर, साईं जो करे वठां हिसाब। साईं जो आचार आहे। हिकिड़ो मिंट छॾो, हिकिड़ो मिंट। त हिम्मत करे वठि, मूंखे बि देरि थी थिए वञो। तव्हांजा 3600 रुपया थिया। 3600 जी साईं। अदा जी सर। ॻाल्हि त ॿुधो, इहा मिक्स अचार कीअं था हलायो? सर मिक्स 300 रुपया किलो। हा तेल वारी सर उहा बि 300। हाँ मुरबो छा जो अथव? मुरबो सूफ़ जो बि आहे ऐं आलू बुखारे जो बि आहे। अच्छा जी ठीकु ठीकु। चटणी बि अथव? चटणी बि आहे, अंब जी चटणी बि आहे, आलू बुखारे हुनजी इमलीअ जी बि आहे। सही। मिर्चनि वारी बि? मिर्चनि वारी बि आहे। हाणे ॻाल्हि ॿुधो, इन सभिनी मां मूंखे जेको आहे त 1 किलो जो। 1 किलो? हा इहो लिखो जेको आहे उन हिसाब सां। सही आहे। हे त तव्हांजो थी वियो माना 6 किलो थी वियो हिकिड़ो कार्टून। हे कंहिंजो आहे? सर हे त हिन साईंअ जो आहे। तव्हां बि इहो ई ऑर्डर ॿुधाइनि, साईंअ जो बि इहो ई ऑर्डर जेको आहे त साईंअ में अञा देरि हूंदी अलाए, सोचे थो परेशान लॻो पियो। मूंखे जो लिखायो त मूंखे जेको आहे त पंहिंजो हिसाब सां वठी। तव्हांजा घणा कार्टून आहिनि इहे साईं 6 वारा? इहो दसियो मैं सभिनि मां हिकु हिकु करे हुजे। सभिनी हिकु हिकु हुजे माना हिकिड़ो हिकिड़ो कार्टून। त पोइ तव्हांजा 18,000 रुपया थींदा सर तव्हांजा टोटल। 18,000? जी जी। सही आहे, को मसलो ई न आहे। खेत आहे चाचा? ओ चाचा खेत आहे, परेशान आहे? हा ख़ैर छा थियो आहे? मसलो इहो आहे त मुंहिंजी भेण मूंखे चयो त शिकारपुर मां अचे थो त हितां अम्मा हाजानी आचार वारे वटि मुंहिंजे लाइ आचार वठि। न्याणी आहे, पहिरियों दफ़ो फरमाइश कई अथई। सही आहे। सही नियाणियुनि जा फर्ज़ आहिनि साईं। साईं बिल्कुलु। हा हक़ीक़त आहे। हक़ीक़त जेको चवनि था त अबो अम्मा जंहिंजो न आहे न, जंहिंजी बिना में जेको आहे उन न्याणीअ ॾे वञे। जी सर। न्याणीअ में सूरत में जेको आहे उन में अबो अम्मा नज़र ईंदो आहे। बेशक ईअं त उन्हनि जा हक़ ने हर ईद बरात ज़रूरु न आहे ज़रूरु त ईद बरात ते वञो, पर हर वक़्तु माना में 2 महीने 3 महीने तव्हां नथा वञी सघो परते हो त न्याणीअ ॾे ज़रूरु वञो। सर माण्हू त इहो सोचे वेठा आहिनि न छो ईद ते ई वञणो आहे। साईं मोहबत आहे साईं जी जो पंहिंजे भेण जे एतिरो सामान आचार वठी वञे। सुठी ॻाल्हि आहे साईं। छाजे करे भले केतिरो बि गंज हुजे नी, जेसिताईं पंहिंजनि में का शइ न मिलंदी आहे नी तेसिताईं न्याणीअ खे सुकून न मिलंदो आहे। भले पोइ उहो अमीर ख़ानदान में ई पढ़ियल हुजे, पर जंहिंजो भाउ उहा शइ न ॾींदो न हुनखे, सही सही, या पीउ मां न ॾींदो नी त हुनखे मज़ो न ईंदो। भले पोइ जेको आहे त भले 5 रुपए वारी शइ हुजे। हाणे मिसाल थो ॾियांव, 5,000 वारो जोड़ो भले मुड़ुसु ॾिएसि, पर 5-6 वारो जोड़ो घर जी फैमिली ॾींदसि नी त उन लाइ उहो जोड़ो जेको लॻंदो, वॾी ॻाल्हि लॻंदो। बिल्कुलु जी जी। सुठी ॻाल्हि थो करे भाउ जी। इंसान वधे थो न्याणियुनि जी दुआ। बिल्कुलु बेशक इहो त आहे। न्याणी फरमाइश कई अदा पोइ अॻ में हिनखे ॾे। सही मां सबुरु कयां थो को मसइलो न वठ न तूं। साईं जो हाणे साईं थोरो मसलो आहे। छा मसलो? साईं जो आचार बीहे थो 3600 जो, साईं वटि 2000 रुपया। ठीकु आहे, त हिते मां साईं खे चयो साईं हाणे अधीअ ते तव्हां मोकिलियो था, 600 मां छॾे सघां थो, 3000 साईं जंहिंजो 1000 खुटे थो। अच्छा जी हा। अदा हाणे ॻाल्हि ॿुधो नी, हिन ई न्याणी जेका आहे न भाऊअ जी, त असांजी बि न्याणी ईअं न आहे जो सिर्फ़ु पंहिंजी न्याणियुनि जो ख़्यालु कयूं, पर जेका बि आहे त सभिनी न्याणियुनि जो ख़्यालु कजे। 1000 रुपया तूं मुंहिंजे खाते में आहे त इंसानियत जो न साईं। अदा इहो जेको आहे 1000 रुपया मुंहिंजे खाते में लिखी। ठीकु आहे सर। त हिन जो कमु करे अॻ में हिनखे ॾे। ठीकु आहे ठीकु आहे साईं, काई ॻाल्हि न आहे भाउ, ॿाहिरि आऊं भाउ, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। 10 मिंट खनि सर तव्हां छॾियो, मां साईं जंहिंजो ऑर्डर पेक करे वठां। ठीकु आहे। पर सर हिन दौर में जेका तव्हां भलाई कई आहे, मां नथो सम्झां त को माण्हू इहा शइ कंदो हूंदो। साईं अलाह तव्हांखे साईं वधायो आहे, त शायदि तव्हांजा कम इहे हूंदा जिते तव्हांखे अलाह पाक वधायो आहे। एतिरो हक़ीक़त इहा ई आहे त ईअं न आहे जो जेको आहे पंहिंजी न्याणी जो ख़्यालु कयो, पर हर न्याणीअ जो ख़्यालु कयो त बहितर अथव।
जेके बि नौजवान आहियो जेको असांजी इहा इंतिजा आहे त पर दोस्त हुजे को भाउ हुजे को पाड़ेसरी हुजे उनजो ख़्यालु कयो। छाजे करे इहे जेके हज बि क़बूल न थींदा आहिनि जेको आहे त ईअं वञी हज कंदा आहिनि जेके वञी करे हज ते त वञे थो हाजी उहा सुठी ॻाल्हि आहे, पर अगरि पाड़े में वञो ॾिसो त पाड़े वारे खे का शइ आहे या न आहे उनजो हाल अहिवाल थी अचो। तव्हां उन पाड़े वारे खे जेको कुझु ॾिनो नी सभु तव्हांजो हज क़बूल आहे। ॻाल्हि ॿुधो, अहिड़ियूं सूरतां अहिड़ा जेके निमाणा माण्हू हूंदा आहिनि न इहे कंहिंजे हेठो झुकंदा न आहिनि ऐं पंहिंजी गुरबत पाण वटि लिकाईंदा आहिनि। छाजे करे जो कंहिंखे ज़ाहिर करणु न ॾींदा आहिनि। हे वीचारो ग़रीब जेको आहे पंहिंजे में भरभराए पियो, हिनखे इहा वसियत न हुई त मां कंहिंखे चवां या जेको हुन भाऊअ खे चवां त मूंखे उते रखो या पोइ हिते ॾेई सघां, पर हे अहिड़ा माण्हुनि जो ख़्यालु कंदा कयो, हिन भाइरनि जो ख़्यालु कंदा कयो। पर चवण जो मक़सदु इहो सिर्फ़ु पंहिंजी नियाणियूं न पर हर मुस्लमान जी जेका भेण पंहिंजी भेण सम्झो, उनजो ख़्यालु कयो दोस्तो, बल्कि उनजो ख़्यालु कयो। तव्हांजी वॾी महिरबानी भाउ जो हिन अहिड़े दौर में तव्हांखे कंहिं इंसान खे ऐं कंहिं इंसानियत वारे जो क़दुरु थियो। हथ न ॿध चाचा, हथ न ॿध, तव्हांखे हक़ीक़त ॿुधाए, हथ न ॿध तूं। छाजे करे तूं वॾो आहीं, तुंहिंजी भेण मुंहिंजी भेण आहे, अहिड़ी इहा ॻाल्हि न आहे। असां हिक ॿिए जी मदद न कंदासीं त केरु कंदो? जे असांजी इंसानियत इहा ई त बची आहे जो असां हिक ॿिए जी हेल्प कयूं। ख़ुदारा ॻाल्हि ॿुधो, इहा जेका इंसानियत आहे न इहा रखो पाण में, पाण हिक ॿिए जो साथ ॾियो, हिक ॿिए सां हमदर्द थियो। ॿियो असां तव्हांखे हथ ॿधी चऊं था त इंसानियत धारियो पाण में, हिक ॿिए जो क़दुरु कयो। छो त अफ़ज़ल खां अफ़ज़ल कदम आहे ख़िदमत ख़ल्क़ ऐं इंसानियत जे कमु अचणु। जेको बि इंसान को बि भाउ असांजे पाड़े में असांजे घर जे भरिसां पसगरदाईअ में मुंझियल आहे, कंहिं बि ॻाल्हियुनि में को ग़रीब आहे को वाइट कॉलर माण्हू आहे उहो कंहिंखां घुरंदे बि शर्म महसूसु कंदो आहे, तव्हां उन जे अहसासु उन्हनि जे चहिरे तां उन जा उहे अहसास ॾिसो त हिनखे शायदि कंहिं शइ जी ज़रूरत आहे, पोइ इहा तव्हां ख़िदमत कयो, उन जी ख़िदमत कयो मुंझियल जी, त इन जो अजुर इलाही तव्हांखे ॾींदो। अदा इन ई कम जे लाइ अलाह पाक असांखे पैदा कयो आहे, इन ई इंसानियत खे सम्झण लाइ जो ख़ुदा खे मञो, घटि में घटि लाचार मजबूर माण्हूअ जी मदद कयो, न की हुन ते ठठोलियूं कयो।